मिठाणी वेझो फरीद देरो थाने की हद सिहड़ा के कच्चे वारे इलाके में कोरेजा बिरादरी की बिन धुरन वकील खैर मोहम्मद कोरेजो और मीर मोहम्मद कोरेजो में केतरनि सालन का हलंदड़ ज़मीनी तकरार तां झेड़े के नतीजे में बिन्ही धुरन जा 3 ॼणा मारिजी विया आहिनि ऐं 5 माण्हू ज़ख़्मी बुधाया पिया वञनि। वधिक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे मिठाणी माइसिस न्यूज़ जो रिपोर्टर शौकत मलिक सां। जी शौकत, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मिठाणी वेझो फरीदेरो थाणे जी हद सेड़ा जे कच्चे वारे इलाइक़े में कोरेजा बिरादरी जे ॿिनि धुरनि वकील खैरमोहम्मद कोरेजो ऐं मीर मोहम्मद कोरेजो में केतिरनि ई सालनि खां हलंदड़ ज़मीनी तकरार तां झेड़े जे नतीजे में इब्तिदाई इतलाउनि मूजिबि ॿिन्ही धुरनि जा 3 ॼणा मारिजी विया ऐं 5 माण्हू ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि। मारिजी वियलनि में रजब उर्फ़ कालू, नवाब उर्फ़ नबी शामिल, जॾहिं त ज़ख़्मियुनि में अब्दुल रशीद मशहूरी ऐं ॿिया 4 नामालूम ज़ख़्मी। धुरियूं मोर्चाबंद फायरिंग हलंदड़ जॾहिं त पुलिस फरीदेरो अमन अमान कराइण में नाकाम। इतला आहिनि त फोतियुनि मां हिकु ॼणे रजब उर्फ़ कालू जो लाश मोरो इस्पताल पुॼायो वियो आहे, जॾहिं त अब्दुल रशीद खे पिणु ज़ख़्मी हालत में इस्पताल पुॼायो वियो आहे, जॾहिं त ॿिया ज़ख़्मी ऐं फोतियुनि जा लाश वाक़े वारे हंधि पियल आहिनि। पुलिस जी वॾी नफ़री जाइ वारदात ते पहुची वई आहे, पर हिन वक़्त ताईं फायरिंग जारी आहे। होॾां फरीदेरो पुलिस मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु जॾहिं वकील खैरमोहम्मद कोरेजो वारी धुर कणक जो फ़सुलु खणण लाइ पहुती त संदसि मुख़ालिफ़ धुर मीर मोहम्मद कोरेजो जे माण्हुनि मथां फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में हिन वक़्त ताईं हिकु ॼणे जो लाश ऐं हिकु ज़ख़्मीअ खे खणाए मोरो इस्पताल पहुचायो आहे, जॾहिं त फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ आहे, जंहिं सबबु नफ़री कचे नथा लाहे सघूं। बाला ऑफिसरनि खे चई APC घुराए आहे, जेका पहुचणु शर्ती वधीक लाश ऐं ज़ख़्मियुनि खे खणाइण सां गॾु तमामु जल्द अमन अमान जी सूरत हाल खे बहाल कयो वेंदो। जी।